दोस्तों एक दफ़ो ॿीहर तव्हांखे चेतन एफर्ट यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध गवर्नमेंट हिकु दफ़ो वरी मास्तरी जी टेस्ट यानी PST ऐं JEST जी टेस्ट में तब्दीली ऐं मेन ॻाल्हि इहा त इन्हनि कोरोना जी वैक्सीन खे लाज़मी ॼाणाए छॾियो त अॼु ई जेकॾहिं तव्हां वैक्सीन नाहे कराई त अॼु ई तव्हांजे वेझे सेंटर ते वञो ऐं अॼु ई वैक्सीन कराए वठो। दोस्तों सिंध गवर्नमेंट ॿुधायो आहे त सभ खां पहिरीं असां JEST जी टेस्ट वठंदासीं जेका 13 खां 19 सेप्टेम्बर ताईं वरिती वेंदी ऐं जॾहिं त PST जी जेका टेस्ट आहे उहो 19 खां 26 सेप्टेम्बर ताईं वरिती वेंदी। हाणे अॻिते हली सिंध गवर्नमेंट जा रोज़ जा नवां फ़ैसिला आहिनि। थी सघे इन ते टेस्ट थी बि सघे थी ऐं इहो बि पॉसिबल आहे त डेट वरी अॻिते वधी बि सघे थी। तंहिंजे लाइ तव्हां फ़िलहालु इन डेट खे कंफर्म सम्झो ऐं जेके PST ऐं JEST जी जेका तयारी आहे उहा सुठे नमूने कयो। असांजे इन साॻिए चैनल ते तव्हां हर सब्जेक्ट जे हवाले सां तयारी करे सघो था ऐं उन्हनि टीचर्स जा वीडियो पिणु ॾिसी सघो था जिन्हनि 2018 में PST ऐं JEST जी टेस्ट ॾिनी हुई, यानी 2018 में बि IBA टेस्ट वरिती हुई जिन टेस्ट में काफ़ी दोस्त जेके आहिनि उहे फ़ाइल थिया हुआ। त जेकॾहिं तव्हां उन्हनि टीचर्स जा वीडियोज़ जेकॾहिं नाहे ॾिठा त हींअर ई तव्हां असांजे चैनल खे थोरो विज़िट कयो। तव्हांखे उते मल्टीपल टीचर्स यानी मुख़्तलिफ़ जेके 2018 जी टेस्ट खे क्वालिफाइड कंदड़ जेके टीचर्स आहिनि उन्हनि जा वीडियोज़ बि पिणु तव्हांखे मिली वेंदा। त दोस्तों हिकु दफ़ो मां तव्हां सभिनी दोस्तनि खे वरी इहो ई चवंदुसि त टेस्ट खां पहिरीं उन्हनि टीचर्स जा वीडियोज़ लाज़मी ॾिसिजो, छाकाणि त उन्हनि इहो ॿुधायो आहे त टेस्ट में कहिड़े तरीक़े जा सुवाल हूंदा ऐं तव्हां टेस्ट खे कंहिं सुवाल खे कीअं सम्झो सघो था ऐं सुवाल खे सम्झण जे लाइ बहितरीनु ट्रिक जेको आहे उहा कहिड़ी आहे, सुवाल कहिड़े क़िस्म जा थी सघनि था, यानी सुवाल त सफ़ा इज़ी हूंदा आहिनि पर घुमायल फिरायल कीअं हूंदा आहिनि। ऐं ज़ाहिर आहे जेके टेस्ट ॾेई चुका आहिनि, जेके IBA जूं खोड़ सारियूं जेके टेस्टूं ॾेई चुका आहिनि उन्हनि खे बहितर ख़बर हूंदी। त उन जे लाइ तव्हां उन्हनि टीचर्स जा वीडियोज़ लाज़मी ॾिसिजो, छाकाणि त तव्हांखे तजुर्बो थी पवंदो, तव्हांखे काफ़ी शयुनि जी ख़बर पइजी वेंदी। जीअं काफ़ी दोस्त आहिनि उन्हनि कॾहिं का टेस्ट अहिड़ी का IBA जी से फॉर एग्ज़ाम्पल जेका मास्तरी जी टेस्ट मिसाल तौरु ॾिनी कोन्हे, हाणे उन्हनि खे वीचारा उहे कंफ्यूज़ आहिनि त टेस्ट में कहिड़े टाइप जा सुवाल हूंदा या छा हूंदो या छा न हूंदो। त दोस्तों यकीन कयो उन्हनि टीचर्स जा वीडियोज़ लाज़मी ॾिसिजो, भले असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो, इहो पाण ई सब्सक्राइब वधी वेंदा। मां सब्सक्राइब जे लाइ तव्हांखे नथो चवां, मां तव्हां सभिनी दोस्तनि जे भले जे लाइ चवां थो त उन्हनि टीचर्स जा वीडियोज़ लाज़मी ॾिसिजो। त थैंक यू दोस्तों, मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, इजाज़त, अल्लाह निगहबान।